वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबियुल करीम। सूरत आल इमरान ये मदीने पाक में नाज़िल किया है। इनजा मुतअद्दिद मज़ामीन आहिनि, इंशाअल्लाह ताला उहे अॻिते बयानु थींदा। आल इमरान जी माना है इमरान जी औलाद। इमरान केरु हुयो? इहो हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा जो पीउ सॻोरो आहे ऐं उनजी औलाद जो ज़िक्र आहे हिन जॻह ते। किन इन मां मुराद वठनि था लाइल्मी जे सबब जे करे, छोकी इमरान ॿिया नाला बि आहिनि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे पीउ जो नालो बि इमरान। हज़रत अलील मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला जी बाबी जो नालो बि इमरान आहे, जंहिंजी कुनियत अबू तालिब आहे। इहे वरी इन मां मुख़्तलिफ़ मुरादूं वठनि था, पर इहो क़तन ईअं नाहे। हिन में आल इमरान जो जेको ज़िक्र थो अचे उहो हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला जी वालिद गिरामी जो आहे। सूरत जे आगाज़ जे अंदरि, शुरूआत जे अंदरि हुरूफ़ मुक़त्तात आहिनि, अलिफ लाम मीम। इन जी माना ऐं मुराद खे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात ॼाणे कि आहे अल्लाह जो क़ुरान। इहो बि अल्लाह जो क़ुरान पाक आहे। फरमाए त अल्लाहु ला इलाहा इल्ला हू, नाहे को इलाह सिवा अल्लाह जे। अल हय्यु अल क़य्यूम, जेको ज़िंदह बि आहे ऐं क़ाइमु रखंदड़ बि आहे। हय्यु जी माना दाइम, हमेशह रहंदड़। क़ाइम यानी बग़ैर ॿिए कंहिं जे, क़य्यूम क़यामनि मां यानी क़ाइमु यानी ॿिए कंहिं जे सहारे खां बग़ैर क़ाइमु रहंदड़, उनखे क़य्यूम चइबो आहे। या क़य्यूम जी माना इहा आहे त काइनात खे क़ाइमु रखंदड़, उनखे क़य्यूम चइबो आहे। हिन जे शान नुज़ूल जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह जे अंदरि नजरान जा ईसाई आया ऐं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे दावत ॾिनाई, ईमान जी, इस्लाम जी दावत ॾिनई त तव्हां इस्लाम में दाख़िल थियो। उन्हनि चयो त साईं असां इस्लाम में दाख़िल आहियूं। इस्लाम में असां कीअं? त असां हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे मथां ईमान रखूं था पिया। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो, अल्हम्दुलिल्लाह तव्हां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मञो था। कहिड़ी तरह मञो था? हुन में बाद माण्हुनि ईअं चयो त असां हुनखे अलाह जी औलाद करे मञूं था। नऊज़ बिल्लाह, हुनजो अक़ीदो हो। हाणे बि बाद जो अक़ीदो इहो आहे त अल्लाह ताला जी ज़ात, अल्लाह ताला जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात हुनखे फरमायो त अल्लाह जी ज़ाते बाबरकात लम यलिद व लम यूलद आहे। न हुनखे कंहिं ॼणियो आहे, न को उन मां ॼाओ आहे। ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात पंहिंजे अमड़ हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला जे पेट में रहियो आहे ऐं उनखे उन ॼणियो आहे। जेको ॼमे उहो अलाह नथो थी सघे। अलाह जी ज़ाते बाबरकात न कंहिंखे ॼणियो आहे, न अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात खे कंहिं ॼणियो आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाए त उन जूं सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि? फरमाए त अल हय्युल क़य्यूम, उहो दाइम बि आहे, ज़िंदह बि आहे ऐं क़ाइमु रखंदड़ बि आहे। ऐं जेको ॼाओ आहे उनजे लाइ मौत आहे, मरंदो। जेको मरंदो उहो कीअं थो इलाह थी सघे? जेकॾहिं तव्हां ईअं था चओ त अलाह जी औलाद आहे, त औलाद जे अंदरि वालिदैन जूं सिफ़तूं हूंदियूं, वसफ़ूं हूंदियूं। अलाह जी ज़ाती बाबरकात हय्यो आहे। छा हज़रत ईसा अलैहिस्सलाम हय्यो आहे? हमेशह ज़िंदा रहंदो, हमेशह हुननि वटि वफ़ात करे चुको आहे, अञा इस्लाम जे अंदरि ज़िंदा आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फर्द अल्लाह ताला हुनखे ज़िंदह ज़मीन खां आसमान ते खणाए रखियो आहे। वरी कुर्ब क़यामत जे यानी क़यामत जे कुर्ब में वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम हिन दुनिया में मोटी ईंदो।
को ज़मानो हिते रहंदो, बल्कि ईसा हिन वटि हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॼाओ बि आहे ऐं वफ़ात बि करे वियो। जेको सुलेब कंदा आहिनि न, सुलेब पाईअ वारी, या उनजी निशान ॾींदा आहिनि त पाए ते चाढ़े हज़रत ईसा अलैहिस्सलाम। पाण फरमाए त अलाह जो शान इहा जो अल हय्यु आहे, उहो ज़िंदह आहे ऐं कॾहिं बि उनजे लाइ मौत न आहे। ला यमूत हयुन ला यमूत, ऐं कॾहिं बि उहो न मरंदो। जेको ॼाओ बि आहे, जेको वफ़ात बि करे वियो आहे, तव्हांजे अक़ीदे जे मुताबिक़ उहो कीअं थो मबूत थी सघे, उहो कीअं थो लाॻू थी सघे। जेकॾहिं अलाह जी औलाद आहे त अलाह त हय्यु आहे न, त हुनजी औलाद में बि त उही वसफ़ उहा सिफ़त हुजणु घुरिजे न। फरमाए त अल क़य्यूम मां मुराद हिन काइनात खे संभालींदड़, हिनखे क़ाइमु रखंदड़ उहा अलाह ताला जी ज़ाती बाबत आहे। फरमाए त नज़्ज़ल अलैकल किताब बिल हक़, नाज़िल फरमाई किताब खे तो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जे मथां हक़ सां, मुसद्दिक़ल लिमा बैन यदैहि, ऐं इहो किताब जेको आहे इहो तस्दीक़ कंदड़ आहे जेको अॻियां उन्हनि जी आहे, बैन यदै उनजे अॻियां आहे। व अनज़ल तौरात वल इंजील, ऐं नाज़िल फरमाई तौरेत खे इंजील खे मिन क़ब्ल अॻु खां हुदल लिन्नास माण्हुनि जी हिदायत जे वास्ते। यानी अॻु खां, यानी क़ुर पाक खां अॻु में जेका शइ अचे ऐं उनजे पुठियां जेका शइ अचे उहा तस्दीक़ कंदी आहे। गुज़िरियल जी मुसद्दिक़नि जी माना तस्दीक़ कंदड़, जेको अॻु में गुज़री वियो त पोयां हुनजी तस्दीक़ कंदो आहे त हीउ छा आहे, हिन जो शान छा आहे, हिन जो मर्तबो छा आहे, हिन जी हैयत सूरत छा आहे। ऐं जेको ईंदड़ हूंदो आहे न उनजी तस्दीक़ न कबी आहे, उनजे लाइ वरी बिशारत ॾिबी आहे त फ़लाणी शइ ईंदी, फ़लाणो। या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जी बिशारत हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे ॾिनी त मूंखां बाद में अलाह जो रसूल तशरीफ़ फरमा थींदो, उनजी मां तव्हांखे ख़ुशख़बरी थो ॿुधायांव। यानी ईंदड़ शइ जे लाइ ख़ुशख़बरी ॾिबी आहे, ऐं जेका शइ गुज़री वई हुजे, अॻु में थी वई हुजे, उनजी तस्दीक़ कबी आहे। अलाह ताला क़ुर पाक में इरशाद थो फरमाए त मुसद्दिक़ल लिमा बैन यदैहि, महबूब तस्दीक़ कंदड़ आहे जो अॻियां उन्हनि जे आहे। व अनज़ल तौरात वल इंजील, नाज़िल फरमाई तौरेत खे इंजील खे मिन क़ब्ल अॻु खां, बाद जो ज़िक्र को कोन्हे को, बाद में को किताब ईंदो, किथे बि क़ुर पाक में इशारो बि हिन जो न आहे। हुदल लिन्नास माण्हुनि जे लाइ हिदायत आहे। व अनज़ल फुरक़ान, ऐं नाज़िल फरमाई फुरक़ान खे। फुरक़ान इहा सिफ़त आहे हिन क़ुर पाक जी जेको हक़ ऐं बातिल जे अंदरि फ़र्क़ु कंदड़ आहे। इन्नल्लज़ीन कफ़रू बि आयातिल्लाहि लहुम अज़ाबुन शदीद, बेशक जिन शख़्सनि कुफ़ुर कयो अलाह जी आयतुनि जो, इन्हनि जे वास्ते सख़्तु अज़ाब आहे। वल्लाहु अज़ीज़ ज़ुल्क़ाम, ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ग़ालिब ऐं बदिलो वठंदड़ आहे। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन्हनि ईसाइनि खे लाजवाब फरमायो, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जी आयत मुबारक महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हक़ में नाज़िल फरमाई, जंहिंमें अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तौरेत जे नुज़ूल, इंजील जे नुज़ूल, ऐं उनखां बाद में फुरक़ान पाक जे फ़ुरक़ान जे नुज़ूल जो ज़िक्र बयानु फरमाई। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त क़ुर जे मथां अमल करणु इहो मोमिन जो शान आहे, पर क़ुर पाक जो जेको इनकार करे थो पियो उहो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात वटि मुस्तहक़ अज़ाब आहे। ऐं अलाह जेको आहे सो बदिलो वठंदड़ आहे। बदिलो छाजो? यानी जेके ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात जी नाफ़रमानी कनि था, ख़ुदा ताला सां शरीक कनि था, ख़ुदा ताला जे मुक़ाबले में अचनि था, पर हिन आयत मुबारक जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात जूं सिफ़तूं आहिनि, उहा उनजे शान जे मुताबिक़ आहिनि। मख़लूक जे अंदरि अहिड़ियूं सिफ़तूं न लधियूं वेंदियूं जेके अलाह ताला जी ज़ाते बाबरकात में आहिनि। इन करे चइबो आहे त अलाह जी ज़ात में बि ला शरीक आहे, उहो पंहिंजी सिफ़ात में बि ला शरीक आहे। जेसीं इन अक़ीदे खे क़ाइमु न कंदो त एसिताईं अलाह ताला जे क़ुर पाक जे मथां अमल उनखे को बि फ़ाइदो न ॾींदो। अक़ीदो जेको आहे सो अक़दुनि मां वरितल आहे। अक़द जी माना आहे ॻंढ। जेकॾहिं ॻंढ मज़बूत हूंदी न त चोर खे ताक़त आहे जो उहो चोरी करे सघे। अक़ीदो मज़बूत आहे त उनखे केर बि लोॾे नथो सघे। यानी अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत सवूरी जे अंदरि पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां किताब जेके नाज़िल फरमायो फ़ुरक़ान आहे, ऐं फ़ुरक़ान जी माना फ़र्क़ु कंदड़ इहा क़ुर पाक जी सिफ़त आहे। ऐं हमेशह पंहिंजे हर फ़ैसिले खे अलाह ताला जे क़ुर पाक जी तरफ़ ॾे रुजू कजे, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान ॾे रुजू कजे। जेकॾहिं उन ताईं न पहुची सघे त इजमा मां फ़ाइदो वठंदो उन सूरत में जॾहिं इन ताईं हुनजी पहुच न हुजे।
उलमाए कराम सां मशवरे सलाह सां ऐं उन खां पुछण सां अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात रहनुमाई अता फ़रमाए। वाहिद अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात असांखे क़ुरान पाक जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।